दोस्तों जी त असां वटि उस्ताद अरबिलो खोखर वेठो आहे। अचो त सॼी संगत गॾिजी हिनखे कलाम जे लाइ अर्ज़ु था कयूं। उस्ताद अरबिला जेको अलाह जे ॾिने मां तव्हां असांखे ॿुधायो। हाज़ुर साईं, जेको असांजो हाल आहे सो अव्हांखे ॿुधायूं था। असांखे कलाम त पुराणा घणा बि यादि आहिनि की यादि न आहिनि, पर तव्हांखे असां ॿुधायूं था जेको हाल आहे। महिरबानी करे हिन कलामनि जी फरमाइश आहे हाकिम अली उस्ताद सोलगी साहब जी ऐं अरबाब मलाह जी, अब्बास माछी जी, आसिफ राजपाल साहब जी जेको बसरे खां असांजो वीडियो करे रहियो आहे उन जो वॾो लख लख वाधायूं ऐं कुर्ब असां फ़क़ीरनि ते। आशिक ऐं आशिकां ते को कतुर यार नहीं, सिर ॾिते सिर गिधई वला ॾियण जी कार नहीं। सिर लार बेले खोखर दा अञा बि ते को उस्ताद इतबार नहीं। काचता वन यार को आखी तेरे दम दात मैं गुलामा, एक वारी तू झाती पावी मैं लख वारी कुर्बान आयो। यो सर तेरा दायम कायम रहे मत दर्द भरिया इंसाना, गुलाम फरीदा ओ यार मेरे को आखी अज रात तेरा तो मेहमान आया। काचता वन यार को आखी तेरे यार ॾाढा बीमारे, ना कुछ खादा न कुछ पीता उते रोवण नाल वापारे। दवा दारू खुट गया सोनिया दा लिखी दा बाजारे, गुलाम फरीदा ओ यार मेरे को आखी अज साथ तेरा हाकिम त्यारे। वाह उस्ताद, वाह वाह वाह। आए कलाम पुराणो आगे मां ॿुधायां थो। मुझे दिल अवासा अलाए छो अड़िया, मुझे दिल अवासा अलाए छो अड़िया, काबू तो कगल जे करे सा कड़िया, मुझे दिल अवासा अखन जे इशारे मुझे दिल दो तारे, अखन जे इशारे मुझे दिल दो तारे, सूरत तो शिकारी करे सा कड़िया, मुझे दिल अवासा अलाए छो अड़िया, ओ मुझे दिल अवासा। वाह उस्ताद वाह। यारो मना परदेस गया मद कालड़ा वेस करे साया, सुठी चंद चोले वाली मत कपड़े मूल में धोसा। गुलाम फरीदा जद यार नासी तदार शिकार बकरे साया। वाह ममद सामुला की अकीती ओता की, ममद सामुला की अकीती ओता की, सूरत तो सिगारी अकीती ओता की, रहो यार या की करे सा कड़ी आ, मुझे दिल अवासा अलाए छो अड़िया, ओ मुझे दिल अवासा। वाह उस्ताद वाह वाह वाह। महफ़िल तव्हांखे वणी हूंदी ऐं महफ़िल पुराणी आहे। ईअं साईं वाह वाह साईं वाह। कलाम न वणिया त तव्हां चओ हा भाउ हिन त ॻायो ई कोन्हे।